जी नाज़रीन, ख़बर ॾींदासीं तव्हांखे मलीर मां। रिपोर्टर सरर में वण मुताबिक़ पाकिस्तान ख़ासि कली इत्तेहाद जे मरकज़ी वाइस चेयरमैन याकूब ख़ासि कली, कराची डिवीज़न जे सदर रफ़ीक ख़ासि कली, मलीर जे सदर मोहम्मद ईसा ख़ासि कली ऐं निसार ख़ासि कली अवामी प्रेस क्लब मलीर में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मलीर ज़िले में PP जे चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां 400 नंढी ग्रेड जे नौकरियुनि जी विरासत खे गैर मुनसिफ़ाणो ऐं अक़रबा परवरी करार ॾींदे रद्द करे छॾियो आहे ऐं ऐलान कयो आहे त इन अमल ख़िलाफ़ अदालत में पटिशन दाख़िल करे नौकरियुनि जी जारी कयल लिस्टनि खे ख़तमु करे नए सिर हक़दार ऐं ग़रीब मुस्तहक़ नौजवाननि खे नौकरी ॾियण जो केस विढ़ियो वेंदो। हिननि PP जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी खे अपील कई त अक़रबा परवरी ऐं सिफ़ारिश जे बुनियाद ते मनपसंद माण्हुनि खे नौकरियूं ॾेई पार्टीअ जे ख़िलाफ़ साज़िश करण वारे माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। असां नौकरियुनि जी हिन विरासत खे रद्द करियूं था ऐं सिंध हुकूमत समेत चूंडियल नुमाइंदनि खे 2 ॾींहं अंदरि जारी कयल लिस्टूं रद्द करे नए सिर हक़ीक़ी बुनियादनि ते लिस्ट ठाहे हक़दारनि में नौकरियूं विरहायूं वञनि। ॿी सूरत में मलीर जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां गॾिजी एहतिजाजी तहरीक जी शुरूआति करे अदालत जो दर खड़कायो वेंदो।